नाज़रीन, जामशोरे जी सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में कायम एहसास प्रोग्राम सेंटर ते इमदादी रक़म वठण जे लाइ मुस्तहक़नि जी रश लगल आहे। जॾहिं त पीटीआई अॻवान सरदार हाकिम खान नूहानी सेंटर जो दौरो कयो। उन मौक़े ते मुस्तहक़नि सेंटर ते सहूलियतुनि जी अणूद जूं दाहूं पिणु कयूं। रिपोर्ट करे रहियो आहे इमाम अली भलाई। जी बिल्कुल, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं जामशोरे में जेके किफ़ालत सेंटर जेके मुस्तहक़ माण्हुनि खे पैसा ॾियण वारो जेको अमल आहे उन सिलसिले में हिते तव्हां जेके ज़िले इंतज़ामिया समेत जेके हिन सेंटर में जेके इंतज़ाम ॾिसो पिया, समाजी दूरीअ जो किथे बि अमल न आहे। हिते जेके माण्हुनि खे पाणी जी का बि सहूलियत न आहे। हिते जेको सोशल डिस्टेंस आहे उन जी ख़िलाफ़ वर्जी कई पई वञे। हिते जेके मौजूदु एहलकार आहिनि तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो, हिते एहलकारनि तरफ़ां कंहिं माण्हुनि खे जेके मक़ामी माण्हुनि खे समाजी दूरी लाइ न पियो चयो वञे। हिते जेको जामशोरे ज़िले जो जेको पीटीआई जो सदर आहे सरदार हाकिम खान नूहानी उन दौरो कयो। अचो त उन खां पुछूं था त उनजो इन बारे में छा चवणु आहे। साईं, मां अफ़सोस करे सघां थो, इंतज़ाम को बि कोन्हे को। बिल्कुलु सिंध गवर्नमेंट फेल थी चुकी आहे। इमदाद माण्हुनि खे कोन थो ॾे, ग़रीब दाऊं पिया कनि, पर डिस्टेंस पैदा थिए। हिते माण्हुनि जे लाइ पीअण जो पाणी कोन्हे को, हिते मथे छांव कोन्हे का। कल मुंहिंजी डीसी सां ॻाल्हि थी, डीसी साहब खे मूं अर्ज़ु कयो त महिरबानी करे माण्हुनि खे पीअण जो पाणी फ़राहम कयो, माण्हुनि खे हिते छांव जो बंदोबस्तु कयो। लेकिन हिते कोरोना वायरस जी फैक्ट्री आहे, ही एटम बम लॻाए पियो वञे। सिंध ते को बि इंतज़ाम कोन्हे। ख़ुदा राहे माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां न खेॾियो, अलाह खे मञो। वज़ीर आला सिंध जो डीसी जामशोरो, ख़ुदा खे मञो, माण्हुनि ते रहम कयो, हे इंतज़ाम पंहिंजा संभालियो, महिरबानी कयो। इमरान खे चऊं था पैसा ॾे त पैसा मिलनि असांखे नथा। न असांखे को राशन मिलियो, कुझु बि न मिलियो, का शइ बि न। असां मज़दूरी करण वारा, टियों महीनो आहे, सॼो बंदि लॻो पियो त असां काथो खाऊं पियूं। बाबा मेरा घर भी जल गया, मैं मजबूर, मेरे को राशन भी नहीं मिला, कुछ नहीं मिला। मैं ऐसे आया था, अभी भी मेरे को ट्रेन नहीं मिला, मेरे को पैसा भी नहीं मिला। विहारनि था तो बाक़ी चई था सॼनि था वञो हलिया, कोन्हनि पैसा। सॼो सॼो ॾींहुं हिते हीअं तड़कूं था उछुनि ते, गर्मियुनि में नंढड़ा बच्चा आहिनि, सुबुह खां वठी हिते वेठा आहियूं, का बि सहूलियत न आहे। असीं चऊं था त असांखे ॾियो कुझु खाइण लाइ, छो नथा ॾियो? बेनज़ीरी दुनिया खे ढाहे वई, असांखे छो नथा ॾियनि? असांजा बच्चा बुखनि सां मज़दूर आहिनि, बुखनि सां मरनि, असांखे का शइ न मिली आहे। रड़ियूं पिया बचड़ा कनि, केॾे वञूं काॾे वञूं, ॿुधायो सही, असीं केॾा वञूं? तव्हां केॾी महिल आया हिते सुबुह खां? असां 9 बजे धारे आया आहियूं। जी बिल्कुलु, हिते सेंटर में मौजूदु जेके मुस्तहक़ माण्हू आहिनि जंहिंजी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि में त नई वरी सोशल डिस्टेंस आहे, पर हिते जेके माण्हू मौजूदु आहिनि इहे दाहूं करे रहिया आहिनि। पाणी न मिलण जूं, हिते छपर छांव बि कोन्हे ऐं सोशल डिस्टेंस जो हिते को बि जेको आहे सो अमल न आहे। ज़िले इंतज़ामिया ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे त जामशोरे ज़िले अंदरि जेके सेंटर आहिनि उन्हनि में सोशल डिस्टेंस करे हितां जे माण्हुनि खे रिलीफ ॾियण त जीअं उहो सुठे तरीक़े सां 12-12 हज़ार रुपया खणी सघनि। कैमरामैन गफ़ार भलाई सां गॾु इमाम अली भलाई, धरती टीवी।